जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स। असां हाणे वाक्य वॾेरा थी विया आहियूं। असां सां ॻाल्हायो त इज़त सां फज़ीलत सां ॻाल्हायो, कंधो हेठि करे ॻाल्हायो ऐं तो जी हुकुम मुंहिंजा आका। हाणे न इज़त एतिराम सां असांखे चवंदो आका तव्हांजे लाइ छा पचायूं, नेरनि में छा खई अथऊं। हाणे मिड़ई बादीअ में थोड़ा मटियल लॻनि था, बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि अथई, उबते सुबते में ऐं मूं में को फ़र्क़ु कोन अथई। मां सभु सम्झां थो वाचूड़ा, सभु सम्झां थो। तुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त इहो उबतो ऐं सुबतो ज़मीन आबाद करे कोन सघंदा ऐं रखे रखे या बनी ए ख़राब ऐं बेकार थी वेंदी। घणो थियो इन मतलब इहो ना तुझे वॾो भाउ ते जेॾी महिल वणेसि तेॾी महिल तुंहिंजी बेइज़ती करे। तूं बेइज़तो आहीं पर एतिरो बि त नाही। छा कयां, वॾो भाउ आहे जे हल्को फुल्को फुआरो की त ख़ैर आहे। तुंहिंजे लाइ ख़ैर आहे पर मुंहिंजे लाइ न। मूंखे चिड़ थी अचे, मुंहिंजी कावड़ जी ख़बर अथई न। अदा नूरल अहिड़े माण्हू खे करे बि छा थो सघिजे जेको दुनिया जो आख़िरी पंहिंजो पाण खे ज़लील इंसान सम्झंदो हुजे। तूं पाण ई सोचे जेको पंहिंजी पगल आहे बगल में रखे थो, उहा ॿिए जी इज़त छा कंदो। सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।